मिट मौत लट लाश जे मिट मौत पोते मुझा साईं अच जा है उते मदीने वारा साईं अच जा। मानू के पंजे अमलन ते नाज हुंदो इन फकीर के अमलन ते नाज कोने मदीने वारे साईं दी जात ते नाज। पोई रोई रवाना थिया सब रोई रवाना थिया रोंदो को बड़ी रोंदो को टेडी रोंदो आखिरकार तो दुनिया वालों का विसरी विंदे चवे तो सब रोई रवाना थिया वो उते मुझा साईं अच जा चो उते मुझा साईं अच जा। वो इया वाला अणांगी आहे सकरात बसवली नाहे दुखियो मरलो वा अल्लाह जी जात बा बरकत आसानी सा यो मरलो भी उकारे। वो इया महला अणांगी आहे सकरात बसवली नाहे ओ सकरात बसवली नाहे। वो था बदन ते बार पवन था बदन ते बार पवन वो उते मुझा साईं अच जा है उते मुझा साईं अच जा। पो सब दोस्त अजीज ईंदा एक रात रहण न दींदा। घर भी तुंहिंजो वा बंगलो भी तो तैयार कयो एयर कंडीशन गाड़ी भी तुंहिंजो आहिनि बंगला भी एयर कंडीशन आहिनि आलीशान महल तो तैयार करायो वा। अज यार दोस्त अजीज आया हिकड़ी रात भी रहण नथा ॾियनि। उहा घर वारी जिनजी तोखा सवा कान सरंदी हुई उनके भी हाण तोखा डप पियो थी मरण खां बाद में औलाद तोखा हटी परे थिया जेके चवंदा त बाबा घर नथो अचे असांखे आराम नथो अचे उहे भी हटी परे थिया उन्हनि के भी खौफ पियो थिए घर वारा उन्हनि के भी हटाए परे पया कनि। यो वक्त भी परे नाहे मुझे महबूब जा आशिको बेटाई घोट रहमतुल्लाह अलैह तड़े फरमाई दुआ त मोए पुजाने मैयत जे तकड़ कन तमाम खण खण वाई वात में मंजल कन मुकाम पुलत पसाण लतीफ चाहे लताब कन लीलाम हण मौत मदीने जा जाम जो है असी तुझे आसरे। अदा टे कलाक तकीड़ तू बुधी न थकजे 15 मिनट तोखे नमाज पढ़ने जे लाइ टाइम न मिले पोइ या मोहब्बत रसूल नाहे मोहब्बत नशे जो नालो नाहे। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन त नमाज मां मोहम्मद जे अखिन जी थदाण आहे। तू जुमे में हफ्ते में एक ॾियारो जुमे जो घणा माण्हू तो जुमे जे ॾींहुं भी न या वरी साल में हिकिड़ो महीनो रमज़ान जो मुझे महबूब जा आशिको नमाज 5 वक्ता फर्ज आहे। हुजूर फरमाइन था अस्सलातु मेराजुल मुमिनीन नमाज मोमिन जो मेराज है। मता तू समझे तो को मुखे सजी जिंदगी दुनिया ते रहणो वा न न यार जवानी हली वई बचपन गुजरी वयो कुरान पजे तरफ आयो आही अन करीब ओ वक्त भी अचण वारो आहे जिन दोस्तन यारन के असाई तवा पंहिंजे हथन सा कब्र जे अंदर छडे आयासी जिन खां सवा सा के पल भी कान सरदी हुई जेके असा जा जिगरी यार हा अगर माइट आहे उनके पंहिंजे औलाद खां सवा कान सरदी आहे पर जेडी माल जिगरी पुट भी उन खां जुदा थी वने अदा जिन खां सवा पल न सरे एक सिंधी जे शायर भी चयो त खिलायो थे जिन से खिलायो थे जिन से अजरवारे हल्या व्या मिठा मोर माणू विसारे हल्या जिनका सवा पल भी कान सरंदी हुई पोरजा सान रब जी थिया से रवाना उन्हनि इहो अञा सोचो ई कोन हो तञा साल ते हीअं कंदासीं साल ते हीअं कंदासीं अञा हीअं कंदासीं ओच तो मालिक जो कासिद थी बेटाई तो फरमाए त फानी ऐ फानी दुनिया दम न हिकिड़ो लटे लोड़ लतन से जोड़ी दई जानी ये कोडर आई कानी आहे साथ सब कंदी पोरजा साण रब जे
अजा आस्ताना सोती सोरवारी सोती सोरवारी पियारे हल्या व्या मिठा मोर माणू विसारे हल्या व्या पो मोहम्मद खान मंज़िल उन्हनि पंहिंजी माणी ॿुधाया छरोई उन्हनि जी कहाणी हयातीअ जा ॾियड़ा हयातीअ जा ॾियड़ा गुज़ारे हलिया विया मिठा मोर माण्हू विसारे हलिया यारो वो वक्त परे ना है अजो उन वक्त की तैयारी कर मुझे महबूब सा प्यार करण वारा पंज वक्त नमाज जो पाबंद बनजी पाओ पंजे वालिदैन जी खिदमत कर कुरान जी तिलावत कर पाड़े वारन सा सुठो हुस्न सलूक नरमी इख्तियार कर ओ मुझे महबूब जा आशिक तू दुनिया छडी दे आऊं तदे चवंदो आहियां तद मिट दोस्त अजीज ईंदा हिक रात रहण न ॾींदा पोइ हिक रात रहण न ॾींदा ये गॾिजी खटोलो खण ये गॾिजी खटोलो खण उते मुंहिंजा साईं अचजा है उते मुंहिंजा साईं अचजा ये नौजवान हुजूर जो दीदार कंदे कंदे इन जो दमो परवाज़ थी वियो यारो जिंदगी वो भी गुजरी वेंदी अल्लाह करे महबूब जे जिक्र में गुजरी अल्लाह करे मदीने वाले मीर जी मोहब्बत में गुजरी पए वालिदैन जी खिदमत कंदे कंदे जिंदगी गुजरी वने पाड़े वारन सा सुठो हुस्न सलूक नरमी इख्तियार कंदे कंदे जिंदगी गुजरी वने रुगो माल दौलत हिरस जे अंदर लालच जे अंदर जिंदगी न गुजरे मुझे एड़ो कम कजे जो के फरमायो वा त जेरी मल बार दुनिया ते इंदो आ ओ रोइंदे इंदो आ माइट खुशू कंदा आहिनि पोइ जेॾी महिल तव्हां दुनिया छॾियो खटोले ते तव्हां जो लाश हुजे भले सॼो जग रोईंदो हले तूं खिलंदे खिलंदे पियो समझो था मुझे महबूब जा आशिक एड़ो कम करे वञो मदीने वारे मीर जा गुलाम हो जेॾी महिल हिन नौजवान जी नज़र हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे चेहरे जे मथा पई आखिरी टाइम ते दिलबर नबी जो कलमो नसीब थियो वा कलमे पाण खां बाद में इन जो दम परवाज़ थी वियो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात पंहिंजे गुलामन असहाबन सगोरन खे फरमायो वा अॼु हिन आशिक जे तदफीन जो इंतजाम करियो पाण पे इंतजाम कर जनाजो मदीने पाक जी गली में तो खजे मुजा महबूब जनाजे में पान गद है आई हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात पूरो पीर मदीने पाक जी सरजमीन ते न पया रखन सिर्फ पबन जे मथा पया हलन आशिक जो जनाजो मदीने मां निकतो आहे ऐं हिय अदड़ा कंदो आहियां त शल मदीने पार दे पादिर मुंहिंजी किस्मत करे चौगुंबदे खजराज सां मुंहिंजे दिल ठरे मुंहिंजो मन ठरे पोपाची प्रिय दे पार दे आऊं रोज़े अतहर के दिसा पाक पैगंबर प्रिय दे पाक पिंजरे के पसा जह नबी जे इश्क में जह नबी जे इश्क में साईं थोड़ रुनो सदका भरे गुंबदे खजराज सा जो मुझे दिल ठरे मुझो मन ठरे आए सना उल्लाह जतोई मुल्क मदीनो आ मिठो तिन खां पुछी ॾिस जिन वञी डोरे आ ॾिठो भाग थिन उन जा भला
जेको मदीने में मरे गुंबदे खजरा ॾिसां मुझे दिल ठरे मुझो मन मुझे महबूब जा जेडी वाला नौजवान जो जनाज़ो हलियो वा मदीने वाला साईं पबन जे मथा पया हलन गुलाम अर्ज़ कयो आका अज केड़ी गाल आहे तवा पूरो पैर मदीने ते जमीन ते न पया रखो पाण फरमायो त जिन आशिक जे जनाज़े में आसमान का मलाइका शरीफ थी रहिया तो मदीने में मलाइकन का कदम रखण जी जगह न मुखे बुधायो हुजूर जी मोहब्बत एक झलक मदीने वाले मीर जो दीदार कई इतरा मुजा महबूब हसीन हा त असां ही तवा जी जिम्मेदारी आहे पंहिंजे औलाद खे रसूलुल्लाह जे हुस्न जो जिक्र बुधायो त औलाद जे सीने में मदीने वाले मीर सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी मोहब्बत पैदा थींदी हाणे यो दोस्त जो हुकुम कयो वा उहा गाल टाइम चुको आहे वो हां काफी गुजरी भी चुको आहे जेको मु चायो ते गालान ओतरो तो थी चुको आहे थोड़ो अगिया महफिल के हलाया तो अल्लाह जी जात बाबरकात अमा जी मोहब्बत के पंजी पाक बारगाह में कबूल फरमाए परे परे ताई जेका जमात पई दिसजे मुझे महबूब जा आशिको अल्लाह से के विख विखते अजर अजीम अता फरमाए बरहान हबीबन करीमन जी जात बाबरकात जा गुलाम हो मुझे महबूब रहमत वाले नबी लजपाल मोहम्मद करीम जी मोहब्बत अल्लाह अल्लाह कुर्बान वंजे हबीबन करीमन जी जात बाबरकात जी मोहब्बत जेला अल्लामा इकबाल तो चवे त पेरी नंबर ते पंहिंजे औलाद के हिकड़ी सलात जी तस्बीह पण सिखारियो बे नंबर ते हुजूर जे हुस्न जो जिक्र करियो ऐं टे नंबर ते मुझे महबूब जी सीरत जो जिक्र करियो पंहिंजे औलाद खे ॿुधायो असां जे महबूब जो इखलाक छा आहे जिन जे लाइ क़ुरान चवे त इन्नका लअला खुलुकिन अज़ीम जेको आला इखलाक जो मालिक आ केतरो मुझे महबूबन करीमन जी जात बाबरकात जो सुनो इखलाक आ जो मदीने पाक जी सरजमीन ते पानी गुलामन जे झुरमुट में मौजूद है हिकड़ी माई साहबा जो ज़हनी तवाज़ुन ठीक हुयो ही कोन उन सां केर ॻाल्हाईंदो कोन हो वा माई आई हजरत उमर फारूक पान फरमाए तो ये महबूब के सदती करे तो या रसूल अल्लाह तवा अचो मुझो तवा सा कम है मदीने वाला साईं माई जे सदते बाहर निकता माई महबूब के पां का पकड़े करे मदीने पाक की गलिन में आंदो मथा का सिज जी गर्मी आ मुझे महबूब जो नाजुक बदन ए माई वरी बेतुक गाली हिकड़ी गाल खत्म थी बी शुरू थी बी खत्म थी टी शुरू थी ता जो गालाई वने बटे कलाक लगी वया हजरत फारूक आजम तो फरमाए मके कावड़ वडी आई पर छा करया जो महबूब पान बुधी रहा महबूब बुधी रहा भाई साहब गालाएंगे जेडी मल रवानो थई न उन टाइम ते उमर तो अर्ज करे मुजा महबूबा इन माई बेचारे जो ज़हनी तवाज़ुन ठीक कोने इन जी के गाल बुधण के ला तैयार कोने ए तमाम जी यकी गाल बुधंदे रहा मदीने जे साईं फरमायो उमर जिन जी केर भी गाल न बुधे मां मोहम्मद भी न बुधे तो बियो केर बुधे यारो मुझे महबूब जो इखलाक का आला इखलाक जो मालिक है ऐ मदीने पाक जी सरजमीन ते एक माई साहबा जे बदन जे मथा लिबास एतरो कमजोर पातल है जो जगह जगह ता लिबास फाटी रहियो आहे उन माई साहबा जो घर वारो भी वफात करे वयो वा उन जे पुट आए त नंढड़ो सगीर पर पंहिंजी जीजल अम्मा के तो अर्धड़ा करे अम्मा तुझे बदन ते त को एड़ो लिबास ना है जो तू पंहिंजे सतर भी ढके सगी अमड़ मुखे इजाजत दे त मां चाचे का तुझे ला लिबास वठी अचा उन नंढड़े निगर के अमड़ थी चवे पुट मुखे खबर आ तुझो चाचो भी रहम बंजी चुको आहे वो मुझे ला लिबास न दींदो पर इन बचड़े अर्ज कयो अम्मा तू इजाजत दे त मां वञा वो पुट भी यहूदी उन जी मां भी यहूदीन आहे जेडी मां चाचे जी बारगाह में इयो नंढड़ो आयो चाचे के तो चवे चाचा मां तो खां बी वडी मिलके त नथो घुरा पर एतरो लिबास दे जो मां पंहिंजे अमड़ जे बदन के ढकाए का चादर दे ताऊ खणी वणा चाचे चो तो रोजानी पयो अमा जा अंगल हलन मुंह को तवा जो ठीक न कयो वा इंसान जेडी बल किरण ते इंदो वा न तो काब गाल के समझ में कानी दिया जिद में अची वने उन जवाब ॾिनो नौजवान मदीने पाक जी गलियन में अखन में लुक वही आया
हिकड़े शख्स ॾिठो मदीने वाले साईं जे गुलाम पुछो नीगर छो थो रोई सजी ॻाल्हि बयान करे थो ॿुधाए उन चयोसि मुंहिंजा पुट ॿी परे जी ॻाल्हि मां तोखे नथो ॿुधायां हितरे पाड़े में हिकिड़ो नौजवान आहे हिकिड़ो रहमत वारो राणो आहे दिलबर नबी आहे उन महबूब जी बारगाह में वञ जिते ला आहे कौन बस जेको विंदो आ उन सवाली जो सवाल पूरो थींदो आ ई नौजवान मोटी आयो पंहिंजी अमड़ पुछो पुट दे ख़बर अमड़ के सजी ॻाल्हि तो ॿुधाए उन टाइम ते अर्ज़ला तो करे अम्मा जेॾी महिल मदीने पाक जी गलियुनि मां अची रहियो हुयसि उन टाइम ते मूंखे हिकिड़ो पुराणो शख्स मिलियो उन मूंखे मुसलमाननि जे नबी हज़रत मोहम्मद मुस्तफा अहमद मुजतबा जी दरबार जो ॾस ॾिनो आहे उहा अमड़ थी चवेसि पुट उन महबूब जी बारगाह में न वञजा मूंखे ख़बर पई आ त जेको तो वञे उनखे उहो पंहिंजो कलमो तो पढ़ाए उहो माण्हू पंहिंजे आबाओ अजदाद वॾनि वारो दीन छॾे थो ॾे ऐं पुट पाण ग़रीब ज़रूर आहियूं पर पंहिंजे मज़हब सां बेवफ़ाई न कंदासीं चादर मिले न मिले हिन नौजवान इन बछड़े अर्ज़ कयो त अम्मा तूं मूंखे इजाज़त ॾे मां उन रहमत वारे राणी जी दरबार में थो वञा चादर घुण खां अॻु में पहिरियों शर्त रखंदसि मुंहिंजा महबूब आऊं तव्हांजो कलमो न पढ़ंदसि आयो बि कम सां आहियां पर तव्हां चवंदा कलमो पढ़ो आऊं कोन पढ़ंदसि बस पोजे तव्हां मुंहिंजी मदद करियो त सही आ अतां ई मोटी वञा अमड़ थी चवे पुट पो भला इहा तुंहिंजी सलाह सुठी आहे इन इरादे सां भले रहमत वारे राणे जी दरबार में वञ हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जा गुलाम इहो नीगर जेॾी महिल मदीने पाक जी गलियुनि ते हलण तो शुरू करे अल्लाह अल्लाह मदीनो मदीनो आ महफ़िल भी भली आ टाइम भी भलो अची चुको आहे अवां जे चेहरे जे मथां मुस्कुराहट आहे मक़बूलियत वारी घड़ी आहे ऐं अर्ज़ तो करियां तव्हां आमीन चजो मन हिन साल मालिक मके मदीने जो दीदार कराए ऐं हीअं अर्ज़ला कंदो आहियां त ऐ मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजा अर्ज़ है अगाई ओ इहा आरज़ू सीने में मुझो घर बने मदीने मुझो घर बने मदीने में मुझो मौत थिए मदीने में वो नबवी हरम अंदर में मुझो पड़ा जनाजो कोई जन्नतुल बक़िया में मदफून कन जनाजो या बाझड़ी पियो चाहे जने अमल नाहे मिस्कीन मो कमीने में मुझो घर बने मदीने ये नौजवान नींगर आयो महबूब जी बारगाह में या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझो कम भी आया वठण भी तव्हां खां का शइ आयो आहियां पर मूंखे ख़बर पई आहे तव्हां माण्हू खे पहिरीं कलमो था पढ़ायो ऐं तव्हांजो कलमो न पढ़ंदसि हुज़ूर फरमाईंदा कलमे जी ॻाल्हि कोन्हे तूं पाड़े सघीं घुर तसीं तोखे छा खपे छो त आका मुंहिंजे अमड़ वटि एतिरो लिबास कोन्हे जो पंहिंजो बदन ढके सघे का महिरबानी थी पवे मदीने जे साईं पंहिंजे कुलनि जी चादर अता फरमाए हाणे जेॾी महिल नींगर खणी पियो अचे ॾिसो महबूब जो इख़लाक़ केतिरो आला आहे खणी आयो अमड़ के चादर ॾिनई चाचे जवाब ॾिनो पर मुझे महबूब रहमत वारे राणे जवाब न ॾिनो उन टाइम ते अमड़ पुछो भला दे ख़बर उन महबूब के तो छा चयो इन नौजवान चयो अम्मा मूं चयो मुंहिंजा महबूब मां तव्हांजो कलमो न पढ़ंदसि बाक़ी तव्हां मदद करियो न करियो अव्हां जी मर्ज़ी उन टाइम ते मदीने जे मीर फरमायो त कलमो पढ़े न पढ़े तुंहिंजी मर्ज़ी आ पर पाड़ेसरीअ जो ख़्याल करण मां मोहम्मद जो इख़लाक़ आहे उन चींजड़ अम्मा जी अखियुनि में लोक वही आया रोई करे थी चवे पुट पो अहिड़े नबीअ जो कलमो पढ़जे ग़ुलामीअ जे अंदर दाख़िल थिजे जेको एॾे आला इख़लाक़ जो मालिक आहे मुंहिंजे महबूब जा आशिक़ो त हुज़ूर जे सीरत जो तव्हां ज़िक्र करियो माण्हू खे ॿुधायो त सही मुंहिंजे महबूब जो केॾो आला इख़लाक़ आहे मके पाक जी सरज़मीन ते हिकिड़ी माई साहब
सामान जी हड़ पाण सा बदी रखी मथे ते बुत भी उन्हीं में सामान भी उन्हीं में खणो वने भाई साहबा खणे सामान वरी रखे कुराड़ी खणे त खणी न सके एतरे में उता खां मुझे महबूब रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम जो गुजर थियो वा हबीबन करीमन जी जात बाबरकात माई साहबा के फरमायो वा ओ माई साहबा अगर इजाजत दी तमा तो के सामान खणाए हला उन माई साहबा चयो तो तमाम के सामान खणाए हलो हबीबन करीमन जी जात बाबरकात सामान पान खयो आहे वा माई साहबा जेडी माल बाहर पई निकरे मुझे महबूब पुछो वा माई साहबा केडा वणन जी तैयारी आहे चवे थी मुखे खबर पया त हिते को जादूगर आयो आहे बस जेको उन जी बारगाह में तो वने उन जे चेहरे जे मथा नजर तो पाए उनके पंजा कलमा विसरियो वणन पंजो दीन विसरियो वने पंजो मजहब विसरियो वने आऊं इन खौफ खां निकती आहियां मथा किथे मुजो उन जे मथा नजर न पइजी वने हबीबन करीमन जी जात बाबरकात जा गुलाम हो जे जी माल हुआ माई साहबा मुझे महबूब जला ये लफ्ज कनाई दी वने माई साहबा मंजिल मकसूद ते पहुती आहे हबीबन करीमन जी जात बाबरकात सामान माई जे हवाले कयो माई साहबा थी चवे नौजवान अज पंजो तारफ करा खबर पवे ते केराई जिते जादूगर था रहन उते तो जेड़ा बि सोना जवान रहंदा आहिन मदीने जे साईं फरमायो माई साहबा मा ओई मुसलमानन जो नबी आहिया जंहिंजे खौफ में तो ही शहर छॾियो आहे जीवो हेडो घणो पे मु गालायो जीवो तुंजो इखलाक पाड़े सिरे जी मदद करण मां मोहम्मद करीम जो इखलाक त मु हुजूर जी सीरत जो जिक्र करियो नौजवानन के बुधायो त असा जो महबूब केडो आला इखलाक जो मालिक आहे ये टे कम तवा कंदो थींदो छा नौजवान जे सीने में तवा जे औलाद जे सीने में हुजूर जी मोहब्बत पैदा थी ए हुजूर पान फरमाइता त हुब नबीयकुम तवा पंजे औलाद खे पंजे नबी जी मोहब्बत सिखारी फायदो केड़ो थींदो जो तवा पंजे औलाद खे हुजूर जी मोहब्बत सिखारियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइता जे सीने में मां मोहम्मद जी मोहब्बत आहे वो क़यामत वारे दिहाड़े मां मोहम्मद सन गड हूंदो समझो था मदीने वाले साईं सल्लल्लाहु ताला अलैहि वालैहि वसल्लम जी मोहब्बत हां मुखे बुधायो ऐं फरके वारी जी गाल तो करया पर उसूल जी गाल तो करया ता होशियार मानो जिना असी पंजे औलाद त अबा नबी उनके चेबो जेके दीवार जे पुठ जी खबर न नबी उनके चेबो जेके के गाल जो इख्तियार कोने अज न सुबानी औलाद सोचण ते मजबूर थींदो साइंस हेडी वडी तरक्की कई है जमीन जे तय जे अंदर तेल किथे आ एड़ा जदीद आला निकली चुका है जिन जे जरिए खबर पवे थी पहाड़ जबलन जे अंदर सोन किथे आए एड़ा जदीद आला निकली चुका है जिन जे जरिए खबर पवे थी ये मोबाइल है तवा जे हथ में हितां जो दोस्त लाइव प्रोग्राम हलाए अगर को मदीने वारो माण्हू ॾिसे उनखे ॾिसी सके तो गाल बोल करे सके तो विच में कई पहाड़ आहिनि जबल आहिनि दरिया आहिनि त नौजवान सोचींदो साइंस वॾी तरक्की कई नबी पोयां रहिजी वियो जेके दीवार जे पुठ जी भी खबर कोने नबी उनखे चइबो आ जंहिंखे के ॻाल्हि जो इख्तियार कोने त असां ई तव्हां पंहिंजे औलाद खे ॿुधाईंदासीं इहो कंहिं वीचारे ॿुधाईअ में वेही लिखी छॾियो आ मुंहिंजो नबी त नबी आ नबी जो गुलाम सोनो उमर हुजे मस्जिद नबवी जो मिंबर हुजे पाण खुतबो पयो इरशाद फरमाए दौरान खुतबे पाण फरमाए त या सारिया इलल जबल नावंद में जंग पई हले विच में महीने जो पंदा है हजरत उमर फारूक मदीने पाक मां पाण फरमाए त या सारिया इलल जबल ए सारिया जबल जो दामन न छॾ गुलाम हैरत में पया ॾिस छा ॻाल्हि आहे महीने का पोयां उतां का को कासिद आयो गुलाम उन का जंग जा हालात पूछा जो तो यारो थियो ईअं असां जे सिपह सालार सारिया इहो पे सोचो त अॻियां वधी करे दुश्मनन जे मथां हमलो कजे एतरे में अमीरुल मोमिनीन सोने उमर जो आवाज आयो त या सारिया इलल जबल जबल जो दामन न छॾजा बस असां जबल जो दामन न छॾियो दुश्मन पोयां असां के घेरे आया पर असां दामन न छॾियोसी अल्लाह सी असां के जंग में फतह ॾिनी आहे अन मुखे बुधायो
जे नबी जो गुलाम महीने जे पंध ते दिसी भी सके तो उन जो आवाज पहुंची सके तो सामू वारो गुलाम बुधी सके तो त पो अंदाजो कर दिलबर नबी जी निगाह जो कमाल छा अब आहे ईमान सां मूंखे ॿुधायो छा निगाह जो कमाल हूंदो। उर्दू जे शायर चयो न त चाहे तो इशारे से अपने काया ही पलट दे दुनिया की ये शान है खिदमत गारों की सरदार का आलम क्या होगा। जने गुलाम जो यो शान आए तो मदीने वाले मीर जो शान छा हां बटे बटे परचो आयो आहिन तो साईं इन मौजू ते भी गालायो इन मौजू ते भी गालायो गालाए बो उन मानू जे चवण ते जेको अजो की महफिल जो मेजबान आहे उनन जा जेके हुकुम हुजन हा अखिन ते बयान ज्यादा मौजू आ हिन एक टाइम ते नथो छेड़े सका। बहरहाल अचो महबूब जी निगाह जेका सीनन जा राज छुपियल न लिखियल न। हजरत उमर महीने जे पंध ते दिसी सके तो छा मदीने वारो साईं मदीने का तवज्जो करे हे आशिक परे महबूब चओ सुभान अल्लाह। महबूब अगर न्यारे परे नहीं मुझे महबूब जा आशिको मदीने वाले साईं जी निगाह उहा है जो सीनन जा जेके राज आइन न उहे भी महबूब का लिखियल न। हजरत वाबिसा बिन मुअब्बिद पान फरमाए तो मुझे दिल में एको ख्याल आयो बिठो घर में सवाल करो आयो त खैर छाके चबोवा शर छाके चबोवा नेकी छाके चबोवा बुराई छाके चबोवा। सवाल मुझे सीने जे अंदर आयो हजरत वाबिसा तो फरमाए त दिल में ख्याल आयो वञा रहमत वारे नबी जी बारगाह में हबीबन करीमन जी जात बाबरकात के सवाल भी बुधाया महबूब का जवाब भी पुछी अचा। सवाल बुधाए तो जवाब उठी जो कोई प्रोग्राम थियो सही मौलवी हजरत अल्लामा मौलाना सही मुफ्ती गुलाम मोहम्मद जत नईमी दामत बरकातहु मुलालिया वो भी जलवा अफरोज आए तमाम को मानू जेस ताई गालाए करे सवाल पुछंदो ना असा की खबर कोन गालाए जरे पुछंदो तरे जवाब न ना दिल में खबर ना आए को बेचारो आयो हुंदो घर में को बीमार है मौलवी साहब के चवा तो न जेला दुआ घुरे पर हिम्मत न करे सगदो वही न के बेचारे सा को मसलो हुंदो पर जेस ताई गाल न कंदो तेस ताई खबर कान पवंदी। हबीबन करीमन जी जात बाबरकात जो गुलाम हजरत वाबिसा तो फरमाए अज मुझे सीने जे अंदर सवाल आयो त वञा रहमत वारे नबी जी बारगाह में महबूब के सवाल बुधाया जवाब वठी अचा। सवाल बुधाए जो जवाब मिलदो दिल के तसल्ली मिलदी इल्म में इजाफा थींदो इन इरादे सा हजरत वाबिसा तो फरमाए मदीने पाक जी सरजमीन ते जेडी महल मारा रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम जी दरबार में अचा अल्लाह अल्लाह मस्जिद नबविया सहाबा जी जमाअत मौजूद आहे मदीने पाक जी सरजमीन आहे मुझे महबूब जा आशिको औ हिया अजड़ा कंदो आहिया त छो त हर हर हकीमन दे मोखे चाक थी दुश्मदीनो घुमाए अचो ओ मुझे दर्दन जी भी दवा काना बस मदीने दे मुखे पुजाए अचो पमा गुलामी सजन जी उन जे अंगण ते वेही बुहारी दिया खैर मुझो घुरो था अमा जे कदे बस मदीने दे मुखे लदाए अचो पमो के उम्मीद अल्लाह में आ घड़ी मां मदीने देवी दस कंदो रब धनी
उम्मीद आहे न मालिक जी ज़ात में ऐं चवंदा मदीने वञण जे लाइ पैसा रोकड़ बि पंहिंजी जगह ते रुगो महबूब जे तरफ़ां इजाज़त हाजी गुलाम नबी मैसर पंहिंजी अखियुनि ॾिठो अहवाल बयान कयो सही फरमायो त कराची एयरपोर्ट ते आयासीं त हिकड़ी कुराड़ी माई साहब जे कननि जूं वालियूं लाथियूं हथनि में बि खणी आई उहे विकई उन जा पैसा हथनि में खणी पोइ जेके अचनि काफ़िला उमरे ते वञण वारा उन्हनि खे अॻियां वधी चए हाजी मूंखे मदीने वठी 80-85 साल जी कुराड़ी माई साहब हाणे सी माण्हू 5-10 रुपया ख़ैरात में ॾींदा आहिनि त 20 दफ़ा खीसे खां पुछणो पवंदो आहे मस्जिद में तव्हां जुमे जे ॾींहुं यार दोस्त आयो 500 रुपया ख़र्च कयो ख़ैर आहे मस्जिद जे चंदे में 10 रुपया नोट वटे खबर पए हमरा लिखी करे खैरात करे सुखना 10 रुपया समझो त हाणे 80-85 हज़ार उम्र जी टिकट हां त मांगी थी वया केर वठी वनी माई खे साईं फरमाए तो त असां इन हाल में ॾिठो थी जेके माण्हू अचन उन्हनि खे चए हाजी मूंखे मदीने वठी हाजी मूंखे मदीने साईं फरमाए असां इन हाल में छॾियोसीं आयासीं उमरो कयोसीं उमरे खां पिया वरी 8 ॾियारा मदीने पाक जी सरज़मीन चओ सुभान अल्लाह साईं फरमाए तो रात जो पोयूं पहर हाजी गुलाम नबी मैसर फरमानी बाबू सलाम खां जेडी माल सलात और सलाम पढ़ंदे पढ़ंदे पूरी बाबू पक्की में बाहर निकरबो आ जदो बाहर निकरा तो वा कुराड़ी आहे ये पीलर जे टेकड़े वेठिया सामू रसूलुल्लाह जो रोज़ आहे केडी कुराड़ी का कराची एयरपोर्ट तो साईं वारन छडी हुई वा उते अग में वेठी आ हिया महबूब जे रोज़े के दिसी हिया पयर जड़ा करे त रसूलुल्लाह जे रोज़े जो थिया दरबान मदीने में चवे थी दिल त दिलबर जो हो जा मेहमान मदीने में पोखन वे निसारो जो हो जन नजरों निजारन में हो जन नजरों निजारन में मुनारन दे विठो न्यारा मिसल मस्तान मदीने में चवे थी दिल त दिलबर जो हो जा मेहमान मदीने में सलात के भेरो सल्लल्लाहु पढ़ो पढ़ो सल्लल्लाहु चौ चौ सल्लल्लाहु अलैहि बाबा जी बुलंद बुलंद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या साईं फरमाया असां कुराड़ी के ॾिठो जी के पुछो अम्मा तू हुते कीअं ए चे हाजी अवां मूंखे छॾियो पर जे महबूब जे आसरे आई हुयसि उन मूंखे कोन छॾियो जॾहिं महबूब घुराए त पोइ देर कान लॻंदी आहे त मूंखे उम्मीद अल्लाह में आ घणी मां मदीने देवींदुसि कंदो रब धणी जेके हिन साल आशिक मदीने वञा तिन समय जो बना लो लिखाए अचो छो था हर हर हकीमना हजरत वाबिर साहब फरमाया हुजूर जी बारगाह में आया वडी जमात वेठी आ वो जिते जगह मिली उते वेही रही अबा महफिल जो आदाब मजलिस में इहो आहे जिते जगह मिली उते वेही रहिजे अॻियां वेठल माण्हू खे परेशान न कजे उनी जे गर्दनन जे मथा कुलन जे मथा पंजा पैर न रखजन यानी जिते जगह मिले हा सदरे मजलिस अगर के माण्हू के घुराए पंहिंजी मर्जी सां त उनखे इजाजत आहे हाणे मूंखे ॿुधायो जिते मुंहिंजो महबूब हूंदो उते सदरे मजलिस ॿियो केरु मदीने या साईं पान ये महबूब नियारे हजरत वाबिसा जे चेहरे जे मथा नजर पई मदीने जे मीर फरमायो उदनो या वाबिसा ओ वाबिसा अजमा मोहम्मद जे करीब हलियो
वेजो थी हजरत वापस साचदा ऊंचो वेजो आए साहबा जी रसोई जिते जगह मिली वई उते वेही रहे बे मर्तबा रहमत वारे नबी लजपाल मोहम्मद करीम फरमायो उदनो या वाबिसा ऐ वाबिसा अना भी मां रसूलुल्लाह जे करीब हलियो आ हजरत वाबिसा तो फरमाए मां महबूब जे करीब आयसो जे मर्तबा वरी रसूल जे सरकार फरमायो उदनो या वाबिसा ओ वाबिसा अना भी मुझे करीब हलियो आ हजरत वाबिसा तो फरमाए अजमा पंहिंजे मुक़द्दर जे मता कुर्बान बना अजरमत वारे नबी मुखे एतरो करीब करे विहारियो आ जो रसूलुल्लाह जे गोडन सां मुंहिंजा गोडा मिली वया एतरो जो महबूब करे करीब करे विहारी जो महबूब जे गोडन सां गोडा मिली वया हजरत वाबिसा बार बार मुझे महबूब रहमत वारे नबी जे चेहरे खे ॾिसी सोचे पियो किथे मुंहिंजो महबूबा किथे वाबिसा तू आई पर वावा मुंहिंजा महबूब तुंहिंजे कुर्बन जे मथा कुर्बान हजरत वाबिसा जी ज़बान ते जेके लफ्ज़ हा ओ इन खोसा गोठ में रहण वारो मुंहिंजे महबूब जा आशिक हिक उर्दू ऐं फारसी जे शायर जो तर्जुमो आहे गोया के अॼु वाबिसा हीअं पियो अर्ज़ड़ा करे त तो अमीरे हर मैं फकीर तेरे गुन और ये लब मैं तलब ही तलब तो अता ही अता तो कुजा कुजा तू कुजा कुजा वो किथे 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 आऊं मदीने साईं जो करीब करे विहारियो वा तो हजरत वाबिसा महबूब जो शान ॾिसी हीअं पियो अर्ज़ड़ा करे त इल्हाम है जामा तेरा कुरान इमाम है तेरा मिंबर तेरा अर्श बरी मिंबर तेरा अर्श बरी या मथे खणी चो तू को जा मन को जा तू को जा मन को जा तो तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूँ तू समुंदर में भटकी हुई प्यास हूँ तू हकीकत है मैं सिर्फ एहसास हूँ तू समुंदर में भटकी हुई प्यास हूँ मेरा घर खाक पर और तेरी रह गुजर मेरा घर खाक पर और तेरी रह गुजर सिदरतल मुंतहा तू को जा मुझको जा मदीने जे साईं पुछो वाबिसा मुझे सीने जे अंदर हिकिड़ो सवाल आया भला तू पुछंदे या मां मोहम्मद तोखे ॿुधाए तो आका तव्हां ॿुधायो त कमाल थी वञे हो फरमाए तुंहिंजे सीने में इहो सवाल आहे त ख़ैर छाके चइबो आहे शर छाके चइबो आहे यानी नेकी छाके चइबो आहे बुराई छाके चइबो आहे हज़रत वाबिसा जी अखियुनि में लुढ़क वही आया अर्ज़ तो करे मुंहिंजा महबूब इहो ई सवाल मुंहिंजे सीने जे अंदर हुयो हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमायो ओ भला दे ख़बर जवाब पाण तोखे अचे थो या मां मोहम्मद खां पुछंदे अर्ज़ तो करे आका अगर जवाब ईंदड़ हुजे हा सवाल ठहे न हा मदीने जे मीर पंहिंजो हे टई आंगुरियूं खणी हज़रत वाबिसा जे दिल वारे पासे रखी पाण फरमाइनि था वाबिसा इहो दिल जे अंदर काज़ी वेठो वा इहो पाणी पाण ॿुधाईंदो ख़ैर छाके चइबो वा शर छाके चइबो आहे तव्हां खोसा ॻोठ में रहो था तव्हां को हिकिड़ो बालो हिकिड़ी छारकी हिकिड़ो फूट भी कंहिंजे पिलाट ते ज़ोरी कब्ज़ो करियो दुनिया में तव्हां ॾाढा आहियो केरु तव्हांखे चवे न चवे दिलि चवंदी आहे कमु ॾाढो बुरो आहे गरीब जो हक़ खाधो आहे
रात जी तनाई में दुनिया खां लोग वारन खां लिकी करे अगर को मानो गुनाह जो कम कंदो आहे उन जी दिल जे अंदर खुदको पैदा थींदो वा त कम डाडो बुरो आहे पर मुझे महबूब जा आशिक रात जी तनाई में उठी के गरीब मानो जी तवा मदद करियो एकड़े हथ सा तवा खैरात जो बे हथ के भी खबर न पवे ओ केर तवा के वाह चवे न चवे केर हाजी साहब मौलवी साहब चवे या न चवे तुझी दिल चमंदिया कम डाडो मु भलो कयो आहे हिदायत इंसान जी दिल जे अंदर मौजूद आहे मुझे महबूब फरमायो वा बेसा तुझो सवाल भी अची वयो जवाब भी अची वयो हां हबीबन करीमन जी जात बाबरकात जे चेहरे जो बार-बार हजरत वा बेसा दीदार पयो करे आऊं चवंदो आहियां त मदीने पाक जी सरजमीन आहे केडी केडी माल थदड़ी थदड़ी हीर थी लगे मुझे महबूब जा जुल्फ मुबारक मदीने वारे मीर जे चेहरे जे ताकरी रया आहिन गोया के अज हजरत बाबे सा हिय पयो अजड़ा करे ता हर हर किरण थारुखते हर हर किरण थारुखते कोई जुल्फ कोई जाठिया तकलीफ तो करी छो मिठा मिठो जो आया छो हर हर मानो हजार हजरे असवद चुमन वंजन था मानो हजार हजरे असवद चुमन वंजन था परमात सुना तुझे परमात सुना तुझे रुख के चुमन तो चाया हर हर किरण थारुखते हर हर किरण थारुखते मुझे महबूब जा आशिक डाडी भली में फिरती जेके हली आया आयो अल्लाह साईं अवां जे अचण के पंजी पाक बारगाह में कबूल फरमाए हुजूर जे मिलाद दी महफिल जे सजाईया अल्लाह जी जात बाबरकात उन जे रोजी रिज़्कन में बरकत अता फरमाए हान मिलाद मुस्तफा जी महफिल हिक बवर महबूबन करीमन जी जात बाबरकात जे मिलाद जा रजब जो महीनो वा मुजो महबूब रहमत वारो नबी लजपाल मोहम्मद करीम पंजे अमर जे बतने अतर जे अंदर तशरीफ खणी आया हुजूर जी अम्मा थी फरमाए अगे मां बाहर निकरंदी हुयस अल्लाह अल्लाह मके पाक जी सरजमीन पथरीली सरजमीन आहे पेरन में पत्थर लगी पंदा हा छाला पे जीविंदा पर जरे करामत वारे राणे जो नूर मुझे बतने अतर जे अंदर आयो अज मां जेडी महल बाहर थी निकरा पत्थरन जे मथा पैर थी रखा पत्थर मेण बन जो पवन चओ सुभान अल्लाह हुजूर जे जिक्र बुधी करे ठरो त एकड़े मर्तबा वरी हथ मथे खणी चओ सुभान अल्लाह मुझे महबूब जा आशिक हो हबीबन करीमन जी जात बाबरकात जी अमर थी फरमाए अगे मां बाहर निकरंदी हुयस सिज जी रोशनी कारो मुखे तंग कंदो हुयो पर जड़े करामत लिल आलमीन जो नबी जो नूर मुझे जिस्म अतर जे अंदर आयो अज मां अमर आमिना बाहर थी निकरा त मथा ककर छाम करे तालन हुजूर जी अम्मा थी फरमाए अगे मां खुआ जे मथा पानी भरण जे ला अचा अल्लाह अल्लाह मके पाक जी सरजमीन जा वडा ओना खुआ दूल विचणो पवंदो हो रसी छिकणी पवंदी हुई तमाम घणी तकलीफ थींदी हुई पर जने करामत वारे राणे जो नूर मुझे जिस्म अतार जे अंदर तशरीफ खणी आयो वा हुजूर जी अम्मा थी फरमाए अज खुआ जे मथा पानी भरण जे ला वञा खुआ जो पानी पानी बाहर निकरी मां आमिना जे कदमन जी सलामी भरे रयो आहे मुझे महबूब जा आशिक हजरत सैयदा तैयबा ताहिरा अमर आमिना थी फरमाए पेरी महीने का मुबारकन जो सिलसिलो शुरू थियो वा नबी मुबारक दींदा वञन रसूल मुबारक दींदा वञन वण झुकी करे सलातो सलाम पया पढ़न पो जेके आवाज था अचन सोने सैयद सखी साईं गुलाम जीलानी शाह जीलानी रहमतुल्लाह अलैह जो तर्जुमा वा आमिना जी जल तोखे मुबारक नूर जणो तो नूरी मां बचड़ो जो जगवा सारो आलम रोशन आमिना
नूर जण वो तुझे घर में नूर जो चमक्यो सारो आलम नूर थियो नूरी मलाइका नूर ॾिसण लाइ तुझे दर ते मिड़ कयो को मुरसल तोखे दियन मुबारक हणी थी न कहते अता आमिना जी जल तोखे मुबारक नूर जणियो तो नूरी तव्हां न थकायो फ़कीर तकरीब जो अल्लाह जी ज़ात बाबरकात जो के न महफिल खे पंहिंजी पाक बारगाह में शर्फ़ क़बूलियत अता फरमाए हिक गाल पूरी थई हुब नबीकुम पंहिंजे नबी जी मोहब्बत अञा ॿ ॻाल्हियूं बाक़ी आहिनि इंशाअल्लाह वरी को वक्त मिलियो त महबूबन करीमन जी ज़ात बाबरकात जे ज़िक्र जी महफिल में असां जे लाइ भी दुआ कजो ॾींहुं रात जा सफ़र आहिनि थकावटूं भी आहिनि पर हेड़ी मोहब्बत वारी जमात गॾु थी पवे त पोइ उते पंहिंजे थकावट जो इज़हार न कबो आहे हुज़ूर जो ज़िक्र कबो आहे पोइ जहिड़ो हाल प्रिया नाल व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन ये अशार जिन मथा पंहिंजी तक़रीर ख़त्म कंदो आहियां त जिसे मिल गया कमली वाले का दामन उसे दो जहां का खजाना मिला है क्या करेगा मदीने में जिसको ठिकाना मिला है और नमाज़े पढ़ेगा अज़ाने दिए जा शब रोज़ सजदे किए जा सजदे किए जा लेकिन नमाज़ें उसी की अज़ानें उसी की जिसे पंजतन का घराना मिला है जिसे मिल गई उनके दर की गदाई उसे दौलते दो जहां हाथ आई दो जहां हाथ आई मैं अपने मुकद्दर पे कुर्बान जाऊं मुझे यार का आस्ताना मिला है या नबी सलाम या रसूल सलाम।